तूं छा थो करीं? मुड़ुस माण्हू थी पंहिंजे पाण खे ॾढ ॾे। जॾहिं तूं हीअं रोईंदे त पोइ अॼाई जो छा थींदो? ए बाबू अलाना आऊं रोवां न त पूजा कर हिकिड़े पुट माणे को यदि का ख़बर जार न अलाए दुश्मन जी गोलीअ खां बचियो अलाए न। अदा ख़मीसा तूं परेशान न थी, रब साईं छड़ाई कंदो। रब कंदो त माणक पुट ख़ैर ख़ैर सां मोटी ईंदो। अधी राणी तूं रो न, तूं माउ आहीं। दुआ करीस त हू ख़ैर ख़ैर सां हिते मोटी अचे। हा वॾा, आऊं त जजूं दुआऊं पई घुरां। अलाह कंदो मुंहिंजे माणक खे को सुवाह बि कोन लॻंदो। अलाना तूं छा थो सम्झी त माणका खे फौज वठी वई हूंदी? ख़बर ई नाहे, न रस्तो न दीवार, मथे आसमान हेठि पाणी। पाणीअ में त सरहदुनि जी ख़बर ई नथी पए। पोइ वीचारनि माण्हुनि सां अहिड़ा ज़ुल्म थींदा रहनि। अदाला न तूं वॾो आई, इस्मात थी ॿुधाए मुंहिंजे माणक जी का हाल अहवाल वठी अचे। हाओ थी आई परेशान न थियो। एनजीओ वारनि खे आऊं तव्हांजी सॼी ख़बर सुणायां थो। अलाह सभु भली कंदो। अदाला न भला आदि रहीम आई राजा की न आहियूं? अधी राजा खे त ख़बर पवंदे ई बेहोश थी वई, गशी चारी थी वई। ऐं रहीमा हुन वटि आहे, ॿई थोरी देरि में अचनि थियूं। भाऊ अलाना मुंहिंजी त ॼण जेल ई पइजी पई। फूड़ो तो भयो पर मुझे माणक होए। अदा आई परेशान न थियो। वारी वारे घोट कई बुडल बेड़ा तारिया आहिनि। रब साईं वारी वारे घोट जे सदके माणक खे बेड़े समत वठी ईंदो। या अल्लाह, इन वाड़ी वारे घोटे जे सदके मुंहिंजे माणक खे घर केरल सां पहुचा। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।